मुस्नद अहमद बिन हंबल में रिवायत अचे थी, मुतअद्दिद कुतुबे हदीस में यह रिवायत मौजूद है। हिकड़े ॾींहुं हजरत सैयदना उमर आदिल जो रदी अल्लाह ताला अन्हु फारूक आजम हिकड़े ॾींहुं हजरत मौला अली जे अंगण ते आयो। हजरत मौला अली पुछो त उमर जो कीअं अचण थियो आहे। अर्ज कयई त अली अज मां हिकड़ी दरखास्त खणी अली जे दर ते आयो आहियां। अली जे दर तां को खाली न मोटंदो आहे। अली सखिया, अली बहादुर, अली हैदर, अली सफदर, अली नबी जो बिरादर, अली जे दर तां को खाली न मोटंदो आहे। इमाम अहमद रिवायत आने तो हजरत मौला अली पुछो त उमर केड़ी दरखास्त खणी आयो ही। अर्ज कयई त पंजी न्याणी, तव्हांजी न्याणी सैयदा उम्मे कलसूम तव्हां मुंहिंजे निकाह में ॾियो, मूंखे पंहिंजो नाठी बनायो, तव्हां मुंहिंजा सोहरा थियो। त हजरत अली फरमायो त हुनजी तञा उमिरि नंढड़ी आहे। पाण फरमायो हजरत उमर अर्ज़ कयो त सही मां इन जे लाइ नथो घुरां त मूंखे शादी जी ख्वाहिश आहे, पर मूं मदीने वारे साईं जी हदीस ॿुधी। साईं जन फरमायो त क़यामत जे ॾियारे में हर नानग टुटी वेंदो, ॾाॾंग टुटी वेंदो, हर सबब हर नसब टुटी वेंदो, पर मूं मुहम्मद सां रिश्तेदारी जंहिंजी हूंदी इहो नंग नातो क़यामत में कायम हूंदो। ऐं चाहियां थो त मुहम्मद जे घराणे सां मुंहिंजो रिश्तो हुजे। हजरत मौला अली वो रिश्तो कबूल फरमायो। माइट्री थी वही। रिवायत में अचे थो हजरत इमाम हसन, हजरत इमाम हुसैन कदे कदे पंजी अदी जे घर वींदा हुया। उमर अची वींदो हो तो फरमाइंदो हो पंजी घरवारी के त अदी तुंजा भाइर आया है, जंजी तू अदी आ, जंजी भेण। इन्हनि जो घणो ख्याल कजांइ जो हसनैन मूंखे ॾाढा प्यारा है। हिकड़ी रिवायत में आ हजरत मुहम्मद बिन हनफिया जेको हजरत मौला अली जो शहजादो आ, बीबी हनफिया साइण जे बतने पाक मजा मौला अली जो शहजादो आ, वो भी कदे कदे हजरत उमर जे घर ईंदो पंजी भेण सां मिलण जे लाइ। हिकड़े दिहाड़े हजरत मुहम्मद बिन हनफिया अचन था त हजरत सैयदना उमर पंजी घरवारी के फरमायो त मुहम्मद बिन हनफिया के हलवो ठाहे खाराए त मुंहिंजी दिल ठरे। मालूम थो त नबी जे यारन जो हिक बे में मोहब्बतों भी आहिन, उल्फतों भी आहिन, हिक बे जी कदर शनासी भी आहे। इया निस्बत जोड़न जे लाइ हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नज़रियो इहो आहे त मुहम्मद मुस्तफा सां जंहिंजी निस्बत जुड़ी वञे क़यामत जे ॾियारे इहो बि निजात जो छुटकारे जो ज़रियो। अजीज़ाने मोहतरम, मदीने वाले साईं जो सारो घराणो इन घर से जंहिंजी भी जहिड़े भी किस्म जी निस्बत आ, उहा निस्बत का मामूली शे ना है। उन जो नफो दुनिया में भी मिलंदो, उन जो नफो आखिरत में भी मिलंदो। महबूब पंजे आल जी पंजे ज़ुर्रियत जी सिफारिश कंदा, पर इन कुरान जी आयत ततहीर मजा अन्या मुफस्सिरन हिकड़ो ॿियो